बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुर रामकली दास्तान टियों। कह जह सना सी सूर जो वह लूर वतन अठई पहर अलख जो को वढ वैरागियन सदाई साहिब भैया था कापड़ी कंबन जे रातो ॾींहुं रमन हलो त तकिया पसूं तन जा कह जह सना सी सूर जो वतन में वह लूर बहर बोली बी फिरे घट में घायल घूर चित्त जनी जा चूर हलो त तकिया पसूं तन जा सदाई सफ़र में रमन मथे राह पुरन पूरब पंधु दे मंझ मवाली माह जन जी अलख से आगाह हलो त तकिया पसूं तन जा कनकट कापट कापड़ी कनोटिया कन चीर सदा वेहन सामुआ आशिक उत्तर हीर तसिया देई तन खे साड़ियाऊं शरीर हुजे फना थिया फ़कीर हलो त तकिया पसूं तन जा कनकट कापट कापड़ी कन जे कटाईन लाहूती लतीफ़ चए मागुन मटाईन जे खुदीअ खे खाईन हलो त तकिया पसूं तन जा कनकट कापट कापड़ी कनोटिया कनकट दूहां जन दुखाइया हली मथे हट खाक जनी जी खट हलो त तकिया पसूं तन जा कनकट कापट कापड़ी लांगोटिया लाल लाहूती लतीफ़ चए मोहिया कह न माल अहिड़ा वठी हाल हलो त तकिया पसूं तन जा कनकट कापट कापड़ी कनोटिया कन ढार हलन जे हिंगला जॾे बाबू छॾे बार जे कीन कबूलण हार हलो त तकिया पसूं तन जा तकिया पसो तन जा हली मंझां हाल कौड़े कनोटियन जा भेनर भाया भाल सामियन जे संभाल मुंहिंजो चित चङो कियो तकिया ताकियाऊं विया रमंदा राम दे खिजां ख़बर न लहां तन आदे सन आऊं कंहिं खोण खयाऊं काॾे विया कापड़ी सामी खामी पिरियल कुशी थिया कबाब नको ॾिसण ॾोह खे नको कन सवाब ओ तीन आरते गाॾो मंझां अखियन आब संदो ज़ात जवाब तूं कीअं पुछें तन खे सामिन समर सूर गूंदर गबरियन में जड़े बधाऊं जान में पैगामन जा पूर आदेसी असूर वॼाए वाट थिया सामी मढ़ी संजाए साम्हूं ई मूं सेल थी सामी मढ़ी संजाए साम्हूं ई मूं सेल थी सातां कोह अॼाए
जा नांगा वञे निकिरी। सातां कोह अॾियाए जा नांगा वञे निकिरी।